वॉइस ऑफ इंडस नेशन में भली कार। सिंध में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ख़िलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां 26 सितंबर ते जेनेवा में गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति काउंसिल UNHRC जे 54 इजलास जे मौक़े ते एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाणनि कई, जंहिंमें बलोचिस्तान, ख़ैबर पख़्तूनख़्वा ऐं पाकिस्तानी कब्ज़े हेठि आयल कश्मीर जा जिलावतन थियल अॻुवाण पिणु शरीक थिया। उन सां गॾु यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में इंसानी हक़नि जो दिफ़ा कंदड़ तंज़ीमुनि जा नुमाइंदा हिन एहतजाज जो हिसो हुया। हिन एहतजाज जो मुख्य मक़सदु पाकिस्तानी रियासत पारां सिंधी माण्हुनि जे हक़नि जी मुसलसल भञकड़ियुनि बाबति गॾियल क़ौमुनि जे इदारे ऐं आलमी बिरादरी खे आगाही ॾियणु हुयो। सिंध अंदरि थींदड़ ज़ालिमाननि कार्रवायुनि जो ख़ासि तौर ते ज़िक्र कयो वियो, जिन में जिबरी गुमशुदगियुनि, अदालतुनि खां मथां क़त्लनि, अक़लियतुनि सां थींदड़ ज़ुल्मनि ऐं मक़ामी ज़रियनि जी फुरलुट जहिड़ियूं इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं शामिल हुयूं। उते तक़रीरूं कंदड़नि इन ॻाल्हि खे उजागर कयो त सिंधियुनि, बलोचनि, पश्तूननि ऐं कश्मीरियुनि खे पाकिस्तानी रियासत पारां हिकु मनसूबाबंदी तहत दॿाए रखियो वियो आहे, जंहिं लाइ ज़िक्र कयल क़ौमुनि ख़िलाफ़ केतिरनि ई रियासती ॾोहनि जा मिसाल पेश कया विया। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे नुमाइंदनि इहो वाज़े कयो त उतां जे सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थी रही आहे। उन्हनि सिंध जे सियासी कारकुननि जी जिबरी गुमशुदगियुनि, क़त्ल, सिंधी हिंदुनि जी नस्लकशी ऐं हज़ारें साल पुराणे कारूंजर जबल जी खोटाई ते पंहिंजनि ॻणितियुनि जो इज़हार कयो। इन एहतजाज में सिंध जी आदमशुमारी जे अंगनि अखरनि में फेरफार, बेठकेती अंदाज़ में पाकिस्तानी फ़ौज ऐं उन जे साथारियुनि पारां सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो करण ऐं सिंध जे तारीख़ी, सियासी ऐं इंसानी हक़नि लाइ उथंदड़ आवाज़ खे दॿाइण जहिड़नि मसइलनि खे पिणु उजागर कयो वियो। उन मौक़े ते ताज़ो क़त्ल थियल 10 सालनि जी फातिमा फुर्रो, प्रोफेसर अजमल सावंत, 7 सालनि जी प्रिया कुमारी, नाज़िम जोखियो ऐं इंसाफ़ जो इंतज़ारु कंदड़ प्रोफेसर नौतन लाल खे पिणु यादि कयो वियो। तक़रीरूं कंदड़नि गॾियल तौर ते आवाज़ उथारींदे चयो त इन क़िस्म जूं इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि वारियूं कारवायूं रियासत अहिड़ी बेख़ौफ़ी सां करे रही आहे, जंहिंमें ज़ुल्म जो शिकार थींदड़ लाइ इंसाफ़ जो को बि दिॻ नथो बचे। इंसानी हक़नि जे अहिड़ियुनि भञकड़ियुनि खे रोकण लाइ गॾियल क़ौमुनि जे इदारे ऐं आलमी बिरादरी खे अपील कई वई त उहे मुदाख़लत करे सिंधी माण्हुनि खे वधीक ज़ुल्म खां बचाइनि। वधीक तफ़सील ऐं ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो वॉइस ऑफ इंडस नेशन न्यूज़।